बदीन में रिपोर्ट कर वाहे अल्ताफ़ मेमण। बदीन में सामी फाउंडेशन पारा आवाज़ 2 प्रोग्राम तहत औरतुन जो आलमी दिहाड़ो मल्हायो वियो। प्रोग्राम में MPA बीबी यास्मीन शाह मेहमान ख़ास तौर शिरकत कई। सामी फाउंडेशन के प्रोजेक्ट मैनेजर एडवोकेट शुमाइला मेमण चयो त सामी फाउंडेशन आवाज़ 2 प्रोजेक्ट सरतियूं मूसा मेरी दुनिया मेरी रंग केयर पाकिस्तान से अगवाणी में बरतानिया हुकूमत की माली मदद से UK इंटरनेशनल डेवलपमेंट के तहत ज़िले बदीन की 3 यूनियन काउंसिलन के 15 गोठन में कम कर रही हैं, जैमें सिंफी तशद्दुद, ॿारनि जे हक़नि बाबति तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण, जबरी पोरत, नंढी उम्र में शादी पंहिंजो एहतसाब शामिल आहिनि। पंहिंजा हक़ वठण लाइ असां खे गॾिजी जिदोजहद करणी पवंदी। मेहमान ख़ास बीबी यास्मीन शाह चयो त चेयरमैन बिलावल भुट्टो की कोशिशुनि सां औरतुनि की सहायता लाइ केतिरा ई प्रोग्राम हली रहा आहिनि, जंहिंमें बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम, बेनज़ीर हारी कार्ड, पिंक स्कूटी ऐं सफ़र लाइ बस सर्विस की शुरूआत जहिड़ा मनसूबा शामिल आहिनि। प्रोग्राम में ॿारनि तरफ़ां टेबलोस पिणु पेश कया विया। कम्यूनिटी जी औरतुनि जे कमनि खे साराहींदे इन्हनि औरतुनि खे मंटा एवॉर्ड पिणु ॾिना विया ऐं गुलनि सां भेटा पिणु पेश कई। प्रोग्राम में ख़िताब कंदे सदफ़ कीरियो, आपा कौसर परवीन, रूबी अडीजो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।